अस्सलाम वालेकुम। मटियारी जी सॼी दोस्तनि खे मां अपील करियां थो, साहला, सईदाबाद, भिटछा समेत जेके बि इलाइक़ा आहिनि मटियारी जा ज़िले जा, त 50 साल वारनि खां हिसाब वठण जो वक़्तु अची वियो अथव। 8 फरवरी इन्हनि खां पलांद जो ॾींहुं अथव। 8 फरवरी उन्हनि ताक़तवर माण्हुनि खां जेके 50 साल इन इक़्तिदार जा मज़ा वठनि पिया, बल्दिया समेत तमामु फंड खाइनि पिया, तव्हांजे बच्चनि जे रोड रस्तनि जा फंड खाइनि पिया, स्कूल बंदि, तालीम जो निज़ाम तबाह। सो इन हवाले सां मां मटियारी ज़िले जे तमामु रहायशियुनि सां, भिटछा, हाला, सईदाबाद, जेके बि तव्हां इन इलाइक़नि में दोस्त रहो था, ऐं जेके बि बखर जमाली समेत जेके बि इलाइक़ा तबाही जे दाहे ते बीठल आहिनि, मां समूरनि दोस्तनि खे हिकु दफ़ो अपील कयां थो त 8 फरवरी जेको आहे पलांद जो ॾींहुं अथव। 8 फरवरी इन 50 सालनि खां इक़्तिदार जी ताक़त में वेठल इन हुक्मराननि खां ज़रूरु पलांद कजो ऐं इन्हनि खां पुछिजो त इन्हनि तव्हांजे बच्चनि लाइ छा कयो आहे, ऐं तव्हांजे बच्चनि खे तालीम ॾियण लाइ जेके स्कूल बंदि आहिनि तव्हांजे ज़िले में बेसिक सहूलतूं न आहिनि, रोड रस्ता न आहिनि, ऐं हिन महिल बि केतिरा ई मटियारी ज़िले जा जेके स्कूल उहे बंदि आहिनि, ऐं जेके ॿारड़ा जेके तालीम खां महरूम आहिनि, ऐं केतिरा ई आरो प्लांट जेके पाणी साफ़ पीअण वारा पाणी सिस्टम कोन्हे, सॼो तव्हांजो ज़िलो तबाह लॻो पियो आहे। सो इन खां पलांद वठण जो ॾींहुं जेको अथव इहो 8 फरवरी अथव। 50 साल इक़्तिदार कंदड़नि खां अहिड़ो पलांद वठो जो तारीख़ जेको उनखे इबरतनाक शिकस्त ॾियो, त तारीख़ में अल्फाज़नि में लिखियो वञे त वाक़ई मटियारी वारनि पंहिंजो पाण मल्हायो आहे।